किस्त चोॾी मुंहिंजा स्टेट बैंक जा साथी इरशाद शेख, इरशाद अहमद शेख। सईद काज़ी जो ज़िक्र निकितो त इरशाद जो ज़िक्र बि ज़रूरु कबो। उन्हनि जी पाण में जुमिलेबाज़ी पई हलंदी हुई, ख़ासि करे इरशाद जे तरफ़ां। हू सईद खे चवंदो ई क्लार्क ऐं पाण खे ऑफिसर। हूअं इहा ॿी ॻाल्हि आहे त संदन उहिदनि जे विच में हिक ग्रेड जो फ़र्क़ु हो। बसि उहो इरशाद जे चेड़ाइण जो अंदाज़ हूंदो। इरशाद शेख गंबट जो आहे, उतां जो ॿियो असांजो दोस्त रफ़ीक अहमद शेख बि आहे या हुयो। वॾो ज़िंदा दिल शख़्स हूंदो हो। अहिड़ो ई वरी ॿियो ज़िंदा दिल शख़्स सिंध यूनिवर्सिटीअ में असांजो उस्ताद साईं अनवर अली शाह हूंदो हो। असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं त साईं कलाकनि वारी हॉस्टल जो वार्डन हूंदो हो ऐं हॉस्टल जे मथां ऊन्हारे में महफ़िल मचंदी, जेको ख़ासि करे शाह साहब बि मचाईंदो, जंहिंमें शाह साहब पाण बि क्लासिकल ॻाईंदो हुयो, पर छोकिरनि खे मज़ो कोन ईंदो हो। उन छोरा वरी ॿिए दोस्त खे चवंदा त उहो गानो ॿुधाए। ज़ाल के दौर में वॾेरनि जे ख़िलाफ़ लिखियल कलाम सां ॻाइणु शुरू कंदो हो। पेट वॾा लख लानत होवे। उन वक़्तु छोकिरा साईं जे वधियल पेट खे चिताए ॾिसंदा हुया। शाह साहब ॿिन्ही हथनि सां छोकिरनि खे घरोड़े ॿुधाईंदो। रफ़ीक शेख जॾहिं साईं खे घणो तंग कंदो त चवंदो हुयुसि, ओ गंबट जा रोलू शेख छोकिरा बि असां सां मस्ती था कनि। जिन जे लाइ मशहूरु आहे त शेख जे देश देश अबुल ते हलो, अबुल गंबट में वाह। इहा ॻाल्हि मां काज़ीअ खे ॿुधाई हुई त पोइ हू बि इरशाद खे इहो जुमिलो चई वात बंदि कराईंदो। डॉक्टर इशरत हुसैन जी गवर्नरीअ दौरान स्टेट बैंक खे 3 हिसनि में विरायो। हिकिड़ो स्टेट बैंक बैंकिंग सर्विसिस कॉर्पोरेशन, ॿियो नेशनल इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग एंड फाइनेंस, टियों स्टेट बैंक। ईअं खणी चइजे त स्टेट बैंक जो कमु रुगो पॉलिसी ठाहिण ऐं हुनखे नाफ़िज़ करणु रहिजी वियो, जॾहिं त स्टेट बैंक बैंकिंग सर्विसिस खे बैंकुनि ऐं माण्हुनि सां लाॻापे वारो कमु ॾिनो वियो। मतिलबु त स्टेट बैंक जूं सभु ब्रांचिस उन जे हथ अची वयूं। उन जी हेड ऑफिस कराची में आहे। बाक़ी नेशनल इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग एंड फाइनेंस जो कमु ट्रेनिंग ॾियणु आहे, जेको न रुगो स्टेट बैंक जे मुलाज़िमनि या ऑफिसरनि खे ट्रेनिंग ॾिए थो, पर नेशनल ऐं इंटरनेशनल कोर्सिस बि कराए थो, ऐं उहो इस्लामाबाद में आहे। इन सॼे किसे कुटण जो मतिलबु इहो हो त इरशाद शेख ऐं सईद काज़ी स्टेट बैंक बैंकिंग सर्विसिस कॉर्पोरेशन जी हेड ऑफिस में कमु कंदा हुया, पर ॿिन्ही जी डिपार्टमेंट अलॻि अलॻि हुई। इरशाद शेख मेडिकल डिपार्टमेंट में हूंदो हो। सॼे जग जहान जा कम हू कंदो हो। इन डिपार्टमेंट में वाहिद चांद, अब्दुल सत्तार अबड़ो ऐं ॿिया बि हूंदा हुया, पर इरशाद शेख सभिनी जा कम कंदो। कंहिंखे रेफरेंस स्लिप थी खपे त कंहिंखे दवाऊं, पर हुन शख़्स कॾहिं बि मुंहुं न गुजायो। संदाई मुंहं ते मुर्क सजाए हलंदो आहे। अञा ताईं बि मुर्क संदसि ट्रेडमार्क आहे। ॿियो हूंदो जलाल शेख। मुनीर अहमद साहब मरहूम जॾहिं डायरेक्टर थी आयो त हुन सां संदसि पीए जलाल शेख बि स्टैटिस्टिक्स डिपार्टमेंट में अची। जलाल शेख रुगो नाले में जलाल हो, बाक़ी न जलाल चांडे वारो को फन हुयुसि, न वरी मुंहं में को जलाल हुयुसि। सनड़ो सीपकड़ो, सफ़ा हॾनि जी मुठ, मानी घटि खाए, पर सिगरेटनि जो दुश्मन। सिगरेट बि ठोशे ते। बाक़ी अॻु जे डायरेक्टर जे पीए वांगुरु न को दामान, उल्टो ॿिया हिन ते दामान कयो। स्टैटिस्टिक्स डिपार्टमेंट बि हिकु मिनी पाकिस्तान जीअं हो। क़ौम ऐं कबीले जो माण्हू हिते हूंदो आहे, पर जलाल शेख मुतफ़क़ा तौर ते सभिनी जो पसंदीदा शख़्स हो। मुनीर साहब जेतिरो जलाल वारो हो,
ऐं ऑफिसर संदसि ऑफिस में वेंदे टिजंदा वेंदा हुया। जलाल वरी एतिरो ई थधी तबियत जो मालिक। ऑफिसर हुन खां साहब जो मूड पुछी पोइ वञी डायरेक्टर सां मिलंदा हुआ। जॾहिं मुनीर साहब पंहिंजी कावड़ जो उरूज ते अची वञे त जलाल पंहिंजी चेंबर मां उथी वञी मुनीर जी ऑफिस वञी खांसि पुछंदो, सर आपने बज़र बजाई थी? ज़ाहिर आहे मुनीर साहब पीए खे फोन ते बज़र न वॼाई हूंदी। पोइ हू सम्झी वेंदो त हू का घणी कावड़ करे वियो आहे ऐं कंहिंखे घणा धड़का ॾेई वेठो आहे। मुनीर साहब पाणी पी थधो थी वेंदो। मुनीर साहब जो जलालुद्दीन शेख ते तमामु घणो एतमाद हूंदो। साणसि पंहिंजे पुटनि जीअं पेश ईंदो, हू संदसि घर वारनि वटि बि इज़त माणींदो। उन जो सबबु सिर्फ़ जलाल जो ईमानदार हुजणु, सचो हुजण सां गॾु इंसानी रिश्तनि में वेसा रखण जे करे हो। इहा ज़्यादती थींदी जेकॾहिं मां इहो ज़िक्र न कयां त मुंहिंजी बि घणी इज़त कंदो आहे ऐं मुंहिंजो बि साणसि प्यारु आहे। उन खां अलावा कंहिं बि डायरेक्टर हूंदे मुंहिंजो बि ॼण सेक्रेटरी हूंदो ऐं बैंक जा मुख़्तलिफ़ कम हू ई कराए ॾींदो। जीअं असां सिंधियुनि जी आदत आहे त इज़त ॾियण लाइ ख़ासि तौर ते न्याणियुनि या नंढड़नि खे बाबा करे मुखातिब थींदा आहियूं, त जलाल बि सभिनी छोकिरियुनि ऐं छोकरनि खे बाबा चवंदो। हिक भेरे मूं वटि ॿ खनि छोकिरियूं ऐं छोकिरा आया। उन्हनि अचण सां पुछियो, सर हमको जलाल साहब बाबा क्यों बोलते हैं, हम इतने बाबे तो नहीं लगते। मां हुननि जी ॻाल्हि ते टहक ॾिना ऐं खेनि सम्झायो त हिते बाबा जो मतिलबु उहो न आहे, पर असां ॿारनि सां ईअं मुखातिब थींदा आहियूं। ईअं लॻो त ॼण संदन ॿार लही पियो। अहिड़ी रीति मां पंहिंजे पुट खे दुकान मां शइ शिकिल वठी ॾियणु वेंदो हुयुसि। मां बि इहो बाबा वारो लफ़्ज़ इस्तेमालु कंदो हुअसि। हिक भेरे दुकानदार पुछो, आपने अपने बच्चे पे अपने वालिद का नाम रखा है क्या? मूं चयो नहीं तो। पोइ मूंखे ख़्यालु आयो त हू बाबा चवण करे मुंझी पियो आहे। उनखे बि इहा ॻाल्हि सम्झाइणी। संगत में सिंधी दोस्त जलाल शेख पीर बि सॾींदा आहिनि। जलालुद्दीन शेख असुल में मिठियाणीअ जो आहे। हुनजी घणी गहरात इस्माइल खोसे सां हूंदी हुई। ऑफिस खां पोइ शाम जो हुन सां ई जोहर चौरंगीअ जे कंहिं पाकड़ा होटल ते सिगरेटनि ऐं चांहिनि पीअण जो मुक़ाबिलो कंदा। पर रिटायरमेंट खां पोइ जलाल खे पंहिंजे महबूब सिगरेटनि तां हथु खणणो पियो, जो खेसि फिफड़नि जी तकलीफ़ थी वई। पर माशाअल्लाह हाणे त हथ लॻो पियो।